मौके ते पंहिंजी जान ॾियण वारी जमायत जा साथियो, असां मथां इम्तिहान जी घड़ी अची चुकी आहे ऐं असांखे वाक़िया करबला जे उसूलनि ते हलंदे इहो साबित करणो आहे असां आले अली जे हुक्म ते पंहिंजी जान ॾियण वारनि मां आहियूं। इम्तिहान जी हिननि घड़ियुनि में हिक ॿिए जो साथ ॾिजो, हिक ॿिए जी मदद कजो ऐं यकीन रखो त हिकु ॾींहुं हिन धरती मथां आज़ादीअ जो सिज ज़रूरु उभरंदो। नारे तकबीर।